अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे आयो हथियार न्यूज़ माया मोहम्मद उमर शंबानी नाज़रीन सखर मामा के आम खबर दींदो हलां तो सखर नेशनल प्रेस क्लब आरो ॾाणी बिरादरी जो सखर पुलिस SHO तमाचाणी खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन जो सखर पुलिस खिलाफ़ शदीद नारेबाज़ी जिन चयो आहे त असांजो नौजवान आबिद हुसैन ॾाणी ईद जे ॾींहुं पंहिंजे दोस्तनि सां गॾु घुमण वञी रहियो हो त जवाबदार संदन मथां हमलो कयो, खेनि गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। असां जवाबदार खिलाफ़ केस दाख़िल कराइण तमाचाणी थाणे ते वियासीं त SHO तमाचाणी FIR दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। वधीक मालूम कंदासीं हथियार न्यूज़ जो CEO आदम शंबानी खां। जी आदम शंबानी, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, इन वक्त मौजूद आहियां सखर नेशनल प्रेस क्लब के ॿाहिरां, जिते ॾाहाणी बिरादरी जा माण्हू SHO तमाचाणी ऐं सखर पुलिस खिलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त ईद जे ॾींहुं असांजो छोकिरो घरां ॿाहिरि निकितो, ईद घुमण लाइ पंहिंजे दोस्तनि सां ॿाहिरि वञी रहियो हो त ॾाहाणी बिरादरी जे माण्हुनि कारो करार ॾेई खेनि गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। असां SHO तमाचाणी वटि वियासीं FIR कराइण जे लाइ। SHO तमाचाणी असांजे FIR न वरिती ऐं FIR जवाबदारनि बासर जवाबदारनि जे खिलाफ़ SHO तमाचाणी FIR कटण को जवाब कयो। असां वसवारनि खां मुतालबो था कयूं, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां, DIG सखर खां मुतालबो था कयूं, SSP सखर खां मुतालबो कयूं था त जवाबदार गिरफ़्तार करे SHO तमाचाणी खे हटाए ऐं असांजो FIR कयो वञे।